सुठे तरीक़े सां इनखे मिक्स कंदासीं। कंहिं क़िस्म जी का जेका घुटली हूंदी आहे उहा असांखे न खपे ऐं कंहिं बि क़िस्म जो जेको राइज़िंग एजेंट आहे जीअं बेकिंग पाउडर आहे, बेकिंग सोडो आहे, उहो असां इन में ऐड कंदासीं देरि सां। जॾहिं तव्हां पकोड़नि खे फ्राई करणु स्टार्ट कंदव उन खां थोरी देरि अवल असां इन में शामिलु कंदासीं त जीअं हे जेको बि असांजो एजेंट हूंदो आहे उन ई वक़्तु उहो पंहिंजो कमु स्टार्ट कंदो आहे। जेकॾहिं तव्हां भुॼाए घंटा 2 घंटा बेसण खे रखंदा आहियो त पोइ मुनासिबु न आहे त तव्हां इन में जेको सोडो आहे उहो ऐड कयो। सोडो बिल्कुलु ऐं वक़्त ते असां शामिलु कंदासीं। फ़िलहालु बेसण में स्पाइसिस उनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। बसि जेके बि लम्स आहिनि उहे कढी छॾियो ऐं उनखां बाद में जॾहिं असां हिन में बसर ऐड कंदासीं पोइ असांखे इहो आइडियो थी वेंदो त असांखे केतिरो बैटर तयारु करिणो आहे। त बसि बसरनि खे सुठे तरीक़े सां कोट करे वञे। बसि कोई बि गोल स्पून खणो। जॾहिं मां हिनखे मिक्स थी कयां त तव्हां ॾिसो असांखे हेठि फुटकियूं नज़र अचनि थियूं बेसण जूं, इहे ख़तमु थियणु खपनि। पोइ मां हिन में बसि हिकिड़ी चुटकी जेका आहे असां विझंदमि सोडे जी। थोरो अञा था विझूं पाणी। अच्छा, बैटर जी कंसिस्टेंसी बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि त कंहिं तरीक़े जो तव्हांजो जेको बैटर आहे उहो हुजणु खपे। एतिरो घाटो बि न हुजे ऐं एतिरो पतरो बि न हुजे। चलो, हे जेके बसर आहिनि इहे हिन में ऐड था कयूं, जेके असां हिते कटे रखिया आहिनि। हथनि सां ठाहियो, चिमचनि सां ठाहियो, जीअं तव्हांखे आसानु लॻे थो ईअं तव्हांखे पंहिंजा जेके पकोड़ा आहिनि उहे तयारु करणु खपनि। कुझु ॿिया बि आहिनि बसर, इन्हनि खे बि स्लाइस था कयूं। अच्छा, तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति जेको आहे उहो असां रखियो अथसीं गरम करण जे लाइ। मां कुकिंग ऑयल में पंहिंजा पकोड़ा अॼु जा तयारु थी कयां। गिह में तव्हां इन्हनि जा उफराटा ठाहियो, निहारी आहे, कोरमो आहे, उहो तमामु मज़ेदार थींदा आहिनि। बिरयानी स्पेशली गिह में तमामु ज़बरदस्त थींदी आहे। इंशाअल्लाह ज़रूरु तव्हां सां गॾु शेयर कंदासीं डिफरेंट इन जूं रेसिपीज़। ईद ते बिरयानी हलंदी आहे मोस्टली, त इफ़्तार ते बि तमामु सुठी लॻंदी आहे। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त इफ़्तार हटी करे कुझु उहा ई असांजी मानी हुजे, कुझु कढ़ाई हुजे, कुझु बिरयानी हुजे ज़बरदस्त क़िस्म जी। चलो, ये तमामु शयूं असां ऐड कयूं था हिनखे मिक्स। बसरनि जा ठाहियूं था पकोड़ा ऐं इन में मां ऐड कयो आहे लूणु, कुटियल ॻाढ़ा मिर्च। उन सां गॾोगॾु असां शामिलु कंदासीं कुटियल धाणा। मां इन में ऐड कया आहिनि। थोरो कुटियल जीरो शामिलु कयो अथसीं। थोरो मां इन में बेसण अञा थी विझां। बसि तव्हां मिक्सिंग कंदव न त तव्हांखे पाण ई अंदाज़ो थी वेंदो त हा भई हिन में बेसण जेको आहे सो केतिरो हुजणु खपे। चलो, हिनखे रखूं था हिते। थोरो हाणे हिन में पाणी ऐड कंदासीं, मिठो सोढो हिकिड़ी पिंच। ऑयल बि चेक कंदासीं त असांजो केतिरो गरम थी वियो आहे। पकोड़नि विझण जे लाइ ऑयल तमामु घणो गरम बि न हुजणु खपे ऐं थधो त ज़ाहिर आहे त न हुजणु खपे। अच्छा, हिकिड़ी पिंच ऐड कयूं था मिठो सोडो। बिल्कुलु बेसिक मसाला आहिनि ऐं पकोड़ा जेके आहिनि से इन्हनि सां ई मज़ेदार थींदा आहिनि। कुटियल ॻाढ़ा मिर्च, कुटियल तव्हां हिन में विझो जीरो, लूणु। हिकिड़ो खणूं था टेबल स्पून ऐं मां ज़रा विझी करे चेक बि कयां त असांजो ऑयल केतिरो गरम आहे, सुठो आहे। बसि हाणे हिन में पंहिंजा जेके पकोड़ा आहिनि उहे ऐड करणु शुरू था कयूं। बसि मां चिमचे जो इस्तेमालु थी कयां। तव्हांखे जेका शइ बहितरु लॻे थी तव्हां उहा यूज़ कयो। तलो कुकिंग ऑयल में अॼु जा बसरनि जा पकोड़ा असां ठाहियूं था। स्पेशल ग्रोथ फॉर्मूले सां गॾु मार्केट में आयो आहे। ज़बरदस्त न्यू पैकेजिंग सां गॾु
ऐं न सिर्फ़ु ज़बरदस्त न्यू पैकेजिंग आहे बल्कि ज़बरदस्त ऐं शानदार बचत ऑफर्स बि आहिनि जेको तव्हां अवेल करे सघो था जेकॾहिं तव्हां हिनखे पंहिंजे घर में खणी था अचो। चलो जेतिरी वॾी तव्हांजी कणशी हुजे न बसि एतिरा तव्हांखे जेके पकोड़ा आहिनि उहे ऐड करणा आहिनि त जीअं ईज़ीली ठहनि ऐं बैटर तव्हांजो ख़राबु न थिए, बसि काफ़ी आहे। जॾहिं हे तयारु थी वेंदा त पोइ कुझु ॿिया ऐड कंदासीं। तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह में तयारु थियनि था अॼु जा असांजा बसरनि जा पकोड़ा। उहे असांजा ॾिसण वारा जेके तमामु शौक़ीन आहिनि पकोड़नि जा ऐं उन्हनि जी दिलि चवंदी आहे त पकोड़ा तमामु क्रिस्पी हुजनि, त तव्हां कुझु जेके मां टिप्स ॿुधायूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु फॉलो कजो। तव्हांजा पकोड़ा यकीनन ज़बरदस्त ऐं क्रिस्पी थींदा। बाहि तमामु घणी न हुजे पकोड़नि जी, जॾहिं तव्हां उन्हनि खे फ्राए कयो थोरे होरिया बाहि ते फ्राए थींदा त हू क्रिस्पी थींदा आहिनि। फ्राए थियण खां बाद में उन्हनि खे बंदि करे तव्हांखे नाहे रखिणो। ऐं मूंखे त ख़ैर एतिरा हार्ड पकोड़ा न पसंदि आहिनि, पर जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहिनि त अक्सर मोस्टली जेके ॿाहिरि जा पकोड़ा आहिनि उन्हनि में मिठो जेका सोडा आहे उहा इस्तेमालु न बि कई वेंदी आहे। इन जे करे उन्हनि जा पकोड़ा अञा बि घणा क्रिस्पी हूंदा आहिनि। तव्हां कॾहिं नोट कयो हूंदो त उहो एतिरा जॾहिं उहो फ्राए करे रखंदा आहिनि त एतिरा फुलियल बि उहो न हूंदा आहिनि, तमामु स्लिम हूंदा आहिनि ऐं इहा ई वजह आहे जो एक्स्ट्रा क्रिस्पी बि हूंदा आहिनि। चलो थोरो हिननि खे फ्राए था कयूं ऐं ज़बरदस्त ख़ुशबू अचे थी ऐं उहा तर जी उहा ख़ासि हिकिड़ी ख़ुशबू जेका रमज़ान जी आमद जी ख़बर ॾींदी आहे। हर घर में इवनिंग में इहा हिकिड़ी ख़ुशबू जेका आहे सा ईंदी आहे। तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह, त तव्हां सुठे क्वालिटी जो जेकॾहिं ऑयल इस्तेमालु कंदा त पोइ तव्हांजी तर जेका रोज़ थिए थी तव्हांजी सिहत बि सही रहंदी ऐं रमज़ाननि में उहे बि ख़्यालु रखणु खपे, पर रमज़ाननि में अञा बि घणो ख़्यालु रखणु खपे त तव्हांजी सिहत सही रहे, त जीअं तव्हांजा जेके रोज़ा आहिनि उहे ख़राबु न थियनि। तव्हांजी सिहत सही हूंदी, तव्हां सुठे तरीक़े सां जेके रोज़ा आहिनि उहे बि तव्हां रखंदव। चलो हिनखे थोरो कंसिस्टेंसी सां हिनखे स्टर कंदा हलंदासीं त हिनजो जेको कलर आहे उहो सुठो गोल्डन कलर अची वेंदो, तव्हां ॾिसी सघो था। ऐं जेके बसर हूंदा आहिनि उन्हनि में इलाही पाणी हूंदो आहे। इहा ई वजह आहे त जॾहिं गर्मियूं हूंदियूं आहिनि त चयो वेंदो आहे त बसरनि जो इस्तेमालु घणो करणु खपे लू वग़ैरह में। त बसरनि में छो त पाणी घणो आहे त फ्राए थियण में थोरो वक़्तु लॻंदो आहे। तव्हांखे क्रिस्पी पकोड़ा खपनि त हिकु त पकोड़नि जो पचण जो पंहिंजो टाइम आहे। वरी जेके असां हिन में बसर ऐड कया आहिनि उहे बि असां जॾहिं बसरनि खे फ्राए कंदा आहियूं त इलाही असांखे वक़्तु लॻी थो वञे। जेकॾहिं देसी खाधनि जी ॻाल्हि कजे त बसरनि जे फ्राए थियण में ई सॼो वक़्तु लॻंदो आहे।